सर्वा उम्मत जे दीन जे इल्म रखण वाला इंसान आहिनि। आलिमन के अल्लाह के नबीअनि जो वारिस करार ॾिनो आहे। जेके आलिम आहिनि रब्बानी उलमा आहिनि, मदीने वारे साईं के उन्हनि सां तमामु घणो प्यार मोहब्बत हूंदी हुई। हज़रत सईद अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह मरामत जो वॾो आलिम गुज़रियो आहे। फरमाईंदो त माण्हुनि खे आलिमनि जी इज़त जी ख़बर पवे, अल्लाह ताला उन्हनि खे कहिड़ी वॾी इज़त ऐं एतिराम ॾिनो आहे त आलिमनि जो पेर ज़मीन ते पवण न ॾियनि, उन्हनि खे पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमाइनि। तो अल्लाह ताला आलिमनि खे एॾो वॾो शान ऐं शरफ़ अता फरमायो आहे। कुरान में फरमाया कुल हल यस्तवी लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। चओ छा जेके इल्म रखनि था ऐं जेके इल्म नथा रखनि उहे पाण में बराबर थी सघनि था? आलिम ऐं जाहिल पाण में छा बराबर थी सघनि था? इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। नसीहत सिर्फ अकुल वारा ही क़बूल कंदा। इहो त अकुल वारा हूंदा, उन्हनि खे इल्म वारनि जी जो शान सम्झ में ईंदो। जेके फहम वारा हूंदा, अकुल वारा हूंदा, क़ुरान जो फरमाए उन्हनि खे ई आलिम जो शान नज़र ईंदो। इनजे करे दोस्तो इल्म वारनि जी इज़त करणु ॼाणो। क़यामत जो लिहाज़ थींदो, अल्लाह वटि आलिम जो एॾो वॾो मर्तबो हूंदो, एॾो वॾो शान हूंदो जो हुज़ूर आक़ाए जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला वारनि खे उथारींदो, ज़मीनुनि मां पंहिंजे क़ब्रुनि मां इंसान उथंदा, पोइ अल्लाह ताला उन मख़लूक़ मथां आलिमनि खे जुदा कंदो। जेके आलिम आहिनि उन्हनि आलिमनि खे जुदा फरमाईंदो ऐं उन आलिमनि खे अल्लाह सॾे फरमाईंदो या माशरल उलमा, ए आलिमनि जी जमात, इन्नी लम अदा फीकुम इल्मी लियुअज़्ज़िबकुम। मूं अल्लाह तव्हांजे सीननि में इल्म इन जे करे कोन रखायो हुयो त मां अल्लाह तव्हांखे अज़ाब कयां। तव्हां आलिमनि जे सीननि में मूं रब जेको इल्म जी दौलत रखाई हुई, इल्म जो खज़ानो रखायो हुयो, इन जे करे कोन रखायो हुयो त मां अल्लाह तव्हांखे अज़ाब कयां। इज़हबू फ़क़द ग़फ़रतु लकुम। वञो वञो जन्नत में रवाना थियो, मूं अल्लाह तव्हांजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ कयो। सुभान अल्लाह। आलिम खे अल्लाह एॾी वॾी इज़त अता फरमाईंदो। हक़ानी ऐं रब्बानी आलिमनि जी इज़त ऐं एतिराम कयो। जेके हक़ वारा आहिनि, हक़ जो साथ ॾियण वारा आहिनि, हक़ सां गॾु हलण वारा आहिनि, सच ॻाल्हाइण वारा आहिनि, हक़ ॻाल्हाइण वारा आहिनि, उन्हनि आलिमनि जो एतिराम कयो, उन्हनि जो इत्तिबा कयो, उहो जेको सेखारनि उन्हनि जी ॻाल्हियुनि खे क़बूल कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इत्तबिउल उलमा, आलिमनि जी ताबेदारी कयो। फ़इन्नहुम सिरजुद दुनिया व मसाबीहुल आखिरा। छो त उहे दुनिया जे लाइ चिराग आहिनि, हिदायत जो चिराग आहे। उन्हनि जे रोशनी जे पोयां हलंदो त हिदायत वारा थी वेंदो। व मसाबीहुल आखिरा, ऐं क़यामत जे ॾिहाड़े जा ॾीआ आहिनि, उन्हनि जे गॾु गॾु तव्हांखे अल्लाह जन्नत जो रस्तो आसान कयो। आलिमनि खे एतिराम कयो। ऐं मदीने वारे साईं फरमाए अक्रिमुल उलमा फ़इन्नहुम वरसतुल अंबिया। आलिमनि जी इज़त कयो छो त उहे नबीअनि जा वारिस आहिनि। आलिमनि जी इज़त कयो, एतिराम कयो। नबीअ पंहिंजे विरसे में माल दौलत न छॾे विया। जेके अंबिया हुया पंहिंजे विरसे में दौलत, पैसो, ॾोकड़, उहो माल दौलत न छॾे विया। नबीअ पंहिंजी मीरास इल्म जी सूरत में छॾे विया। मदीने वारा साईं वॾे में वॾी पंहिंजी मीरास इल्म जी सूरत में छॾे विया। हिकिड़े ॼाणे हिकिड़ो साहिबु हुजे सो मदीने जी बाज़ार में वञी चई तव्हां हिते बाज़ार में तिजारत में वापार में लॻा पिया आहियो, मस्जिद नबवी में वञी ॾिसो मदीने वारे साईं जी मीरास विराइजी रही आहे। मोहम्मद करीम जो वंड मीरास थी विराइजे थो। माण्हू बाज़ार में कॾहिं हुनजे लॻे पैसो थो करे माल दौलत विराइजे। सभई आया ॾिठनि त मस्जिद नबवी में केरु काजी तक़सीम कोन पई कई। को पैसो विराए, को माल विराए, को सोन चांदी विराए, कुझु कोन, ख़ाली वापसि मोटी आया। माण्हू तो अल्लाह जे नबी जो सहाबी आई कूड़ छो ॻाल्हाई, तो जो मस्जिद नबवी में माण्हू पंहिंजो मीरास विराइजे पियो, वञी वठो। उते त का शइ विराइजे कोन पई, न को पैसो हुयो, न मानी हुई, न को शुकुर हुयो, न दुनिया जी का शइ हुई। जितां मस्जिद
अल्लाह के जिक्र पे अजन को फिकी मौका पे सिखाए किथे पजण मानो वेगा नबी की हदीस पे बयान कर नबी जो दीन पे सिखाए तो साहब जो इहाई त मदीने वाले की मीरास हुई जेका बस नबवी में तकसीम हुई सुभान अल्लाह इहाई अकरम अल्लाह रसूलहू ओ अल्लाह उनके रसूल उनकी इज्जत वधाए छड़िया से आलिम की इज्जत कई अल्लाह को मुअज्जज बन पियो अकेला उदाहरण में वेगी 70 साल ज़ोद तकवा इख्तियार करे इबादत करे उला को बेहतर एक आलिम है जो को पंजे बिस्तरे जे बियाने ते टेक लगाए एक घड़ी में पंजे इल्म सा पंजे गौर फिक्र जे जरिए ऐ पंजे तफक्कुर जे जरिए मान के दीन जो को मसलो सिखाए वो उन जे 70 साल की इबादत वधिक शान सुभान अल्लाह जाम दिहाड़े आलिम शिफात का आलिम पाजी 70 पीढ़ियों के बख्शराए जगत में वठी गया बल्कि 70 मानू एड़ा हुंदा जंजे मथा जहन्नम की बाह वाजिब थी वई हुंदी आलिम उन के सुञाणदा पाण सा गडा उन की सुभान अल्लाह ऐ जन आलिम जी खिदमत कई आलिम जो कदर कयो क़यामत जे हारे उलमा उन जे बारे में शाहिदी कीता तो मुजा मौला असा दीन की खिदमत करदा होयासी हे असा जा खिदमत गुजार होया जन बख्श फरमा अल्लाह आलिम जी शिफा जे सदके उन आलिम जे खिदमत गुजार की बख्शे माफ फरमाए सुभान अल्लाह असल आलिम हुआ जो दीन की हिफाजत करण वालो हुजे आलिम हुआ जो इल्म जे मथा अमल करण वालो हुजे यो जेके फज़ाइल बयान किया उनन आलिम जे लाइ जेके इल्म जे मथा अमल करण वाला इल्म जे मथा जेको अमल न करे वो ई आहे जे गदह जे मथा किताबन जो दस्तो सजाए रखे किताबन के सथे गदह जे मथा वडो अंबार करे सके ता गदह के आलिम चोलो हां गदह आलिम थी दो यो जेको मानू इल्म जे मथा अमल न तो करे न यो उन गदह वांगुर जे मथा किताबन जो अंबार ढेर कर रखे लख किताब पढ़े सजी सजी रात वेही के मुतालो कयो मु हेडो वडो सही मुजा फिके जा सभई मसला पढ़ी वियो आया मां सही मुजा कंज कुदूरी के चटे वियो आया सही मुजा हिदाया के सब याद करे वियो आया मुके उसूल फिके उसूल हदीस सब याद आहिन इल्म रिजाल मुके हेडो अचे तो इल्म हदीस इस्तिलाहात हदीस मुके हेतरी याद आहिन अब अमल केतरो कयो थी तहज्जुद पढ़ंदो आई नमाज पढ़ंदो आई रोजो रखंदो आई अमल त केड़ो कोने को पांजे मुंह वे त मान जी किला करे इबादत करे सही मुजा अमल जी गाल जे दाढ़ी न वणे नमाज न वणे जमात सा नमाज कज़ा कयो वेठो हुजे मां हिकड़ी जगह ते विस चंद साईं हिकड़ो वडो खतीब हिते आयो सही मुजा माण्हुनि जे अंदर वियो तकरीर करे वियो 3 कलाक तकरीर कई न मगरिब पढ़ी न इशा पढ़ी ई हलियो नमाज कोन पढ़ी माण्हू कहिड़ो नसीहत में अमल कंदा कहिड़ो कराईंदा ये आलिम जेके ने उन जे मथा वडी जिम्मेदारी आहे उन जे मथा वडो भार आहे इन आलिम जे मथा तवां न ता ॿुधो हे इन मोबाइल जे ज़रिए ॿुधनि था माण्हू आवाज़ असांजो ख़ुदा जा बाना जे अल्लाह ताला जिम्मेदारी ॾिनी आहे त तव्हां अमल वारा थियो आलिम जे करे अमल वारो न आहे त उहो शैतान बणिजी वेंदो आहे जेको इल्म जे मथा मगरूर बणिजी तकब्बुर करे पंहिंजो पाण खे चवे मूंखे अमल जी ज़रूरत कोन्हे का बसि मुंहिंजो इल्म जी जान छॾाईंदो इहो आलिम इंसान जे बजाए शैतान बणिजी वेंदो आलिम उहो आहे जेको हज़रत मुजद्दिद मुनव्वर अल-फिसानी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त आलिम उहो आहे जंहिंजो रुख़ आख़िरत जी तरफ़ हुजे आख़िरत जी तयारी कराइण वारो हुजे उहो असुल आलिम आहे जेको ख़ौफ़ ख़ुदा रखण वारो हुजे माण्हुनि खे दीन सेखारण वारो हुजे अहिड़ो आलिम नज़र अचे त उन जी क़दुरदानी कयो उन जी सेवा कयो उन जी इत्तिबा कयो उन जी इज़त कयो उन जो इकराम कयो उन आलिम जेको दीन जो ख़िदमत गुज़ार हुजे अमल वारो हुजे दीन सां सलाहियल हुजे इन जी इज़त इन जी ताज़ीम करण अल्लाह तव्हां जी ताज़ीम खे वधाइण वारो आहे रब तव्हां जी ताज़ीम खे वधाईंदो इज़त खे वधाईंदो मुंहिंजा दोस्तो मदीने वाले साईं जे फरमान मां ख़बर पवे थी आलिमनि जी फज़ीलत आबिदन ज़ाहिदन जे मथां ईअं आहे जीअं चोटीअ जे चंड जी फज़ीलत सभई सितारनि ते हूंदी आहे तारा पिया चिमकनि टिम टिम पिया कनि पर जंहिं महिल चंड निकिरंदो आहे त तारा चंड जी रोशनी सां
सितारनि जी रोशनी मांद पइजी वेंदी आहे ऐं आलिमनि ते मदीने वारे साईं जी इज़त फ़ौक़ियत ईअं आहे जे चंड जे मथां सिज जी हैसियत आहे। सम्झो था, जॾहिं सिज निकिरंदो आहे त सभिनी चंडनि जी सितारनि जी रोशनी ग़ाइब थी वेंदी आहे। जॾहिं महबूब सुहिणा ईंदा आहिनि त सभई आलिम मांद पइजी वेंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, आलिमनि जी इज़त करण वारा थियो, एतिराम करण वारा थियो, आलिमनि जो तौक़ीर करण वारा थियो। हे मुआशिरो अहिड़ो अची वियो आहे जंहिंमें माण्हुनि जे दिलनि में अहिड़ो माहौल पैदा कयो वियो आहे जो नफ़रत आलिमनि जी पैदा कई वञे। अहिड़ा असां वटि सोशल मीडिया जो ज़मानो आहे न, आलिमनि जी बेतौक़ीरी करणु, उन्हनि खे ॾड़ियूं ॾियणु, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइणु, ख़ुसूसन घणे ज़माने खां वठी हिन ॻाल्हि ते कादियानी तबिको कमु कंदो थो रहे। छो त उन्हनि खे ख़बर आहे आलिम जेके आहिनि उहे माण्हुनि जे दीन खे संभाले वेठा आहिनि, माण्हुनि जे मुआमलात खे संभाले वेठा आहिनि। उन्हनि जो पहिरियों टारगेट ई इहो आहे त मुस्लमाननि खे उन्हनि जे आलिमनि खां जुदा कयो वञे। न त अॻ में आलिमनि सां अवाम जो ताल्लुक़ हूंदो, मरणे ख़ुशी गमी में माण्हुनि जो आलिमनि सां ताल्लुक़ हूंदो हुयो। हिननि अहिड़ो माहौल पैदा कयो आहे जो पाकिस्तान में उलमा खे, मशाइख खे अवाम खां जुदा करे छॾियो अथनि। अहिड़ो माहौल पैदा कयो अथनि माण्हुनि जे दिलनि में उलमा जी इज़त ख़तमु थींदी थी वञे, उलमा जी ताज़ीम ख़तमु थींदी थी वञे पई। गुनाह केरु नथो करे, ॿुधायो कहिड़े तबिके में बदकारी कोन्हे, बेहयाई कोन्हे, गुनाह करे कहिड़े तबिके कोन कयो आहे। हर इंसान ख़ता जो पुतलो आहे, हर कंहिंखां गुनाह थी वेंदो आहे। पोइ हिकिड़ो एकड़ उहो सोशल मीडिया ते वीडियो हलाईंदा, फिलानो दफ़ा हे दाढ़ी वारो, हर दाढ़ी वारो आलिम आहे छा? हर दाढ़ी वारो वॾो मुफ़्ती हूंदो आहे? दाढ़ी वारो ॾेखारे चवंदा हे ॾिसो हे गुनाह जो कमु थो करे, लिहाज़ा मौलवी हीअं आहिनि, आलिम हीअं आहिनि। कंहिं आलिम खे तहक़ीर सां, रब्बानी आलिम हुजे, उनजे तहक़ीर कंदे उनखे मुल्लो को माण्हू चवे, उनखे पुछड़ो चवे या उनजी तहक़ीर करे माण्हू ईमान खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। माण्हू बाज़ार में वञे न, ॿियो केरु नज़र अचे न अचे, रस्तो वठणु, ओ मौलवी रस्तो ॾिजांइ, रण कंदा, रण ईअं कंदा, ओ मौलवी रस्तो ॾिजांइ। असांजो उस्ताद मरहूम अल्लामा ख़ादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैहि त बाज़ार में वञो त माण्हुनि खे आलिम नज़र ईंदा, ओ मौलवी रस्तो ॾिजे, मां रेड़ो अॻियां कंदुसि। उन्हनि खे ख़बर आहे, उस्ताद साहिबु फरमाईंदो, बाज़ार में जड़ा 21 मौलवी मिलियासीं उन्हनि पंजाबी में चवंदो त हिननि खे बाज़ार में मर्द हिकिड़ो आलिम नज़र आयो, ॿिया सभु इहे जड़ा नज़र आया आहिनि। मर्द आलिम आहे, सम्झो था। इन जे करे माण्हुनि में बेतौक़ीरी ऐं साईं मुंहिंजा आलिमनि जी बेइज़ती पैदा कई थी वञे। पंहिंजे आलिमनि जी जेके तव्हांखे दीन सेखारण वारा आहिनि उन्हनि जी ताज़ीम सिखो। कहिड़ो आलिम आहे ग़रीब आहे, उनजी गुरबत ॾिसी, उनजी मिसकीनी ॾिसी उनखां दूर न थियो, बल्कि आलिम जी ताज़ीम कयो। नबी जी तव्हांखे हदीस ॿुधाई, फमन अकरमहु फ़क़द अकरमहुल्लाह। जे माण्हू आलिमनि जी इज़त कई, अल्लाह ताला उनजी इज़त खे वधाए। सुभान अल्लाह। अल्लाह ताला शान अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब असांजे मुआशिरे में उलमा जी ताज़ीम खे बरक़रार रखे। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन।